बेहस लखन बोले मृदबानी, बेहस लखन बोले सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे श्री रामचरितमानस जे हिन सिंधी सत्संग में। प्रसंग हली रहियो आहे परशुराम ऐं लक्ष्मण संवाद। ही संवाद आहे उन रंग भूमिअ में जिते सीता जो स्वयंवर रखियो वियो हो। धनुष जेको टोड़ींदो सीता जी शादी उन्हीअ सां थींदी। राम धनुष टोड़ियो, सीता वरमाला भी पाए छॾी। पोइ राजाऊं विरोध करण लगा खिसियानी बिल्ली वांगुर। त परशुराम जी एंट्री थी। परशुराम जी एंट्री थी त सब चुप थी विया। परशुराम सिधो डायरेक्ट जनक खां प्रश्न पुछो, भीड़ छाजी आहे ऐं धनुष कंहिं टोड़ियो आहे? जनक कोई उत्तर कोन ॾिनो, माना संवाद कोन थियो। राजाउनि परशुराम खे पंहिंजो ऐं पंहिंजे पिता जो परिचय ॾिनो त
तब भी कोई संवाद कोन थियो, छो त परशुराम उन्हनि खे जवाब ई कोन ॾिनो। संवाद त हाणे शुरू थियो जॾहिं लक्ष्मण ॻाल्हाइण शुरू कयो। इन खे चइबो आहे संवाद। लक्ष्मण भी उन ही कैटेगरीअ जो आहे। परशुराम अति क्रोधी, लक्ष्मण अति खणी कान्हे पर क्रोधी आहे। जिते ॾिसंदो आहे राम जे खिलाफ़ कंहिं ॻाल्हायो, राम ई उन जो जीवन आहे, राम सभु कुझु आहे। त हाणे लक्ष्मण ऐं परशुराम जो संवाद हली रहियो आहे। इहो साहस त आहे ॾाढो वॾो लक्ष्मण जो। हिकु एॾो वॾो साहस आहे जो कोई माण्हू बलशाली भी हुजे ऐं क्रोध में भरियल हुजे ऐं सपोर्ट में असांजे कोई न हुजे, उन सां ॻाल्हाइण ऐं साफ़ साफ़ वरी चवण कि क्रोध छाते था कयो, अहिड़ी ॻाल्हि ते क्रोध था कयो धनुष्य ते। अहिड़ा धनुष्य त बचपन में लाइ घणी टोड़ियासीं। इहो साहस त आहे। ऐं अहिड़ो साहस पियो थो करे लक्ष्मण जीअं हुनखे गुस्सो अञा वधे। अहिड़ा अपमानजनक वाक़िया पियो थो ॻाल्हाए लक्ष्मण, जीअं कि हेॾे वॾे शिव धनुष्य खे चए थो अहिड़ा धनुष्य असां घणी टोड़ियासीं, ही टुटी पियो त छा थियो। इहो हिकु हू थींदो आहे लड़ाईअ में, वाद विवाद में साम्हूं वारे जी ॻाल्हि खे नंढो साबित करण। इहो तरीक़ो थींदो आहे छो त परशुराम ॾाढो हावी थी वियो आहे त लक्ष्मण उन जी हर ॻाल्हि खे नंढो पियो थो साबित करे। हिकु तरीक़ो थींदो आहे युद्ध में। हिते शीत युद्ध पियो थो हले, कोल्ड वार। हू वारो युद्ध कान्हे सेनाऊं बीठियूं हुजनि, ही बस ज़बान सां जंग पे थी थिए। त उन में इहे ई आरोप लॻंदा आहिनि कि ही कयव त छा थी पियो। जीअं अंगद जॾहिं रावण वटि वियो प्रस्ताव खणी शांतीअ जो, त रावण चयईसि तव्हां वटि अथव ई केरु बलशालीन योद्धाउनि में, केरु मूंसां पुॼी सघंदो। हा, हिकु हू असां वटि बांदर आयो हो, लंका जलाए वियो हो, हनुमान। उहो मां मञा थो कि बस उहो हिकिड़ो ई अथव, बहादुर, बलशाली, ताक़तवर। तॾहिं अंगद चयईंसि रावण खे कि ओड़ा त असां वटि अलाए घणा बांदर आहिनि। हिन खे चइबो अथव कि साम्हूं वारे खे नंढो साबित करण ऐं पंहिंजे पाण खे वॾो साबित करण, पर धर्म जे लाइ, दंभ न। साम्हूं वारो अगरि अति पियो थो करे त अंगद चयईं अहिड़ा त अलाए घणेई आहिनि, उहो को विशेष थोरे ई आहे असांजो, अहिड़ा त ॾाढा आहिनि। उनखे खणी हिकिड़े खे मोकिलियोसीं उन ॾींहुं कि वञ तूं वञ लंका में। त हिते लक्ष्मण परशुराम खे अपमानित करण लाइ अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो थो चए कि अहिड़ा धनुष असां घणी टोड़ियासीं ऐं क्रोध पिया था कयो, पंहिंजो हू पिया था परिचय ॾियो। उते ही चौपायूं आयूं आहिनि। बेहस लखन बोले मृदुबानी। हाणे लक्ष्मण खिली करे ऐं मृदु मिठी वाणी पियो थो ॻाल्हाए, पर उहे टोकूं पियो थियूं लॻनि परशुराम खे। अहो मुनीस महाभटमानी, कि तव्हां पंहिंजो पाण खे योद्धा पिया था सम्झो। आहियो मुनि ऋषि, पर पंहिंजो परिचय योद्धाउनि वांगुरु था ॾियो, शूरवीरनि वांगुरु, ऐं बार बार मूंखे कुल्हाड़ी पिया था ॾेखारियो। पुन पुन मोहे दिखाए कुठारू,
चाहे तो उड़ावन फूक पहाड़ू। छा कोई फूक ॾेई करे पहाड़ खे उॾाए सघंदो छा? तहिड़ीअ तरह लक्ष्मण परशुराम खे थो चए कि तव्हां मूंखे जेका इहे कुल्हाड़ी था ॾेखारियो न, इहो ई प्रयास था कयो ॼण फूक सां पहाड़ खे था उॾाइण चाहियो, जेको उॾंदव कोन, मूंखे था ॾकाइण चाहियो। आयो मुनि ऋषि, पर अस्त्र शस्त्र असांखे था ॾेखारियो। असां त बचपन खां ई अस्त्र शस्त्र ॾिठा आहिनि। असां त शुरू इतां ई थींदो आहे, होश संभालींदा आहियूं त खणी आया आहियो कुल्हाड़ी, बार बार पिया था ॾेखारियो। मुनि आयो त मुनि थी करे अचो, मिक्सअप थी आया आहियो। ऐं हैरानीअ जी ॻाल्हि आहे, तव्हांखे मुनीश्वर सॾाइण पसंदि कान्हे, त इहो हिकु दफ़ो बि नथा चओ मां मुनि आहियां, ऋषि आहियां, तव्हांखे उन में गौरव कान्हे। त बार बार पिया था चओ मां योद्धा आहियां, क्षत्रिय आहियां। तव्हांखे योद्धा लड़ाकू सॾाइण में गौरव थो महसूस थिए, ऐं उहो बि असांखे था ॾेखारियो, रघुवंशीन खे। छा थींदो आहे ख़बर अथव? तो चवंदसि असां शुरू ई हाणे हथ में आयूं आहिनि इहे ॻाल्हियूं। तीअं लक्ष्मण पियो तो अपमान करे परशुराम जो। ऐं शास्त्रनि में ईंदो आहे कि ब्राह्मण जो अपमान उन्हनि जे मृत्युअ जे समान आहे। ब्राह्मण पूजनीय थींदो आहे, पर उन जो कोई अपमान करे ऐं हेॾी वॾी सभा में, त उहा मृत्युअ जे समान आहे, ॼण ब्रह्म हत्या थी वई। पर लक्ष्मण हिते अपमान कंहिंजो पियो थो करे? हिकु क्षत्रिय जो, हिकु योद्धा जो, जेको पाण खे योद्धा शूरवीर पियो थो सॾाए। त ब्राह्मण जो अपमान कान्हे, पर ब्राह्मण बि आहे हूअ। त परशुराम खे इहे चौपायूं चए पियो थो कि तव्हां फूक ॾेई पहाड़ था उॾाइण चाहियो। इहा कुम्हड़ बतिया को नाही, जे तर्जनी देख मर जाही। हिते कोई कच्चा बादाम कान्हे, कच्चा बादाम जो तव्हां आंगुर ॾेखारियो ऐं भोरजी वञे। कोई कच्चो फल कान्हे हिते जो तव्हां आंगुर, हीअ वारी तर्जनी आंगुर हिन खे चइबो आहे। जे तर्जनी देख मर जाही, जो तर्जनी ॾेखारियो ऐं उहो नष्ट थी वञे। देख कुठार सरासन बाना, जे कछ कहा सहित अभिमाना। चए तो लक्ष्मण कि मां ही जेके ॻाल्हियूं कयूं, ये अभिमान सां कयूं। लक्ष्मण तो चए, इहो ई लॻे ई तो अभिमानीअ जी भाषा आहे, पर मां इन्हे करे इहा भाषा इस्तेमाल पियो थो कयां, छो त तव्हां बार बार कुल्हाड़ी ऐं धनुष बाण पिया था ॾेखारियो। बाक़ी असां ब्राह्मणनि जो त आदर कंदा आहियूं ॾाढो। देख कुठार सरासन बाना, मैं कछ कहा सहित अभिमाना। भृगु सुत समझ जनेऊ बिलो की, जो कुछ कहो सहू रिस रोकी। भई असां आदर मां इन करे पियो कयां तव्हांजो कि तव्हांखे जणियो बि पातल आहे, इन करे मां बार बार रोकियां बि पियो थो पाण खे। असां रघुवंशी जेके आहियूं, ब्राह्मणनि ते, भगवान जे भगत ते, गांइ ते ऐं देवता ते कॾहिं बि पंहिंजी वीरता कोन ॾेखारींदा आहियूं। शूरवीर जी इहा पहचान आहे कि शूरवीर कॾहिं ब्राह्मण जे अॻियां ताक़त कोन ॾेखारींदो, उनखे प्रणाम कंदो। गांइ जे अॻियां पंहिंजी बहादुरी कोन ॾेखारींदो। भगवान जे भगत जे अॻियां पंहिंजी शूरवीरता कोन ॾेखारींदो। कायर ॾेखारे सघनि था, कायर। गांइ जे साम्हूं, भगत जे साम्हूं, ब्राह्मण जे साम्हूं, इन्हनि जे साम्हूं कायर शूरवीरता ॾेखारींदा आहिनि, बहादुर असली न। सुर महिसुर हरिजन और गाय,
हमरे कुल इन पर न सुराई। छो त इन्हनि खे मारण सां पाप लॻंदो आहे। बंधे पाप अब कीरती हारे, पाप बि लॻंदो आहे ऐं कीर्ति बि हली वेंदी आहे। मारतहूं पाप परीय तुम्हारे, उन्हनि खे न मारणु खपे, उन्हनि खे त पेरे पवणु खपे। त इन करे असां तव्हां सां लड़ाई कोन था करणु चाहियूं। तव्हांखे ज़रूरत कहिड़ी आहे? वरी लक्ष्मण चयईंसि, छो त एॾो चवण खां पोइ बि परशुराम जो क्रोध शांत कोन थियो ऐं ईअं ई वेठो क्रोध में ऐं अभिमान में वेठो बीठो रहियो। तॾहिं लक्ष्मण चएसि थो, तव्हांखे तीर धनुष कुल्हाड़ी खणण जी ज़रूरत कहिड़ी आहे? तव्हांजी जेका ज़बान आहे न, उहा ई कुठार जे समान आहे। तव्हां जेको ॻाल्हायो था न, उहा ई सभिनी अस्त्रनि शस्त्रनि सां भरियल आहे। कोट कुलिस सम बचन तुम्हारा, व्यर्थ धरो धनुबान कुठारा। इन्हनि धनुष बाणनि खे ॾिसी करे ई मां खणी कुझु ग़लति चयो, मूंखे माफ़ कयो। लक्ष्मण एतिरो बि ॻाल्हाए थो, पर हुनजो वरी क्रोध वधी वियो। जो बिलोक अनुचित कहे क्षमहु महामुनि धीर, सुन सरोष भृगुवंश मणि, बोल गिरा गंभीर, बोल गिरा गंभीर। कौशिक सुनहो मंद यह बालक, कुटिल काल बस निज कुल घालक। राम जीरो चौस न भानु वंश राकेश कलंकु, निपट निरंकुश अबुध असंको। राम सिया राम। विश्वामित्र के न्यारे तरफ विश्वामित्र जी तरफ निहारे करे परशुराम क्रोध में भरजी करे चए तो, लक्ष्मण के डायरेक्ट नथो चए, हाणे विश्वामित्र ॾे थो न्यारे। कौशिक सुनो मंद यह बालक, विश्वामित्र ही मंद बालक जेको आहे, कुटिल काल बस निज कुल घालक। ही जेको मंद बुद्धि बालक आहे पप्पू, ही पंहिंजे कुल जो नाश करण वारो आहे। पप्पू कोई बि हो न, ही जेको आहे पंहिंजे कुल जो नाश करण वारो आहे। छो त जेको ॻाल्हाए थो, ही जेके ॻाल्हाए पियो थो, ही सोचे करे कोन पियो थो ॻाल्हाए। ही उदंड बालक आहे, हिन जे मथां काल जो हींअर सायो आहे। भानु वंश राकेश कलंकु, निपट निरंकुश अबुध अशंकु। ही सूर्य वंश जे लाइ कलंक आहे, मूर्ख बि आहे ऐं हिनखे कंहिंजो डपु कान्हे। ही उदंड आहे, कंहिंजो बि डपु कान्हे हिनखे। काल कवल होए छन माही, कहूं पुकार खोर मोहे नाही। ही थोड़ी देर में काल जो ग्रास थी वेंदो, मां तोखे चेतावनी थो ॾियां, पोइ मूंखे दोष न ॾिजां। परशुराम खे थो चए,
तुम हट कहो जो चहो उबारा, कहे प्रताप बल रोष हमारा। अगर हिनखे बचाइण चाहीं थो त हिनखे ॿुधाइस मां केरु आहियां, मुंहिंजो प्रताप ॿुधाइस, मुंहिंजो बल ॿुधाइस ऐं मुंहिंजो क्रोध बि ॿुधाइस। इहो नथो चएसि कि भाई शांत कराइस कि चुप कर खणी लक्ष्मण चुप कर, न, चुप कराइस दबाए करे। मुंहिंजो अहंकार बि रहिजी अचे ऐं मुंहिंजो बल प्रभाव क्रोध सभु हिन खे ॿुधाइस, त ईअं कॾहिं लड़ाई शांत न थींदी आहे। ॿिनि ॼणनि जी लड़ाई थींदी हुजे त कोशिश कजे कि शांति सां शांत थी वञनि। अगर हिकिड़ो चए कि शांति त थिए, ख़त्म त थिए बहस, पर मां जेको चिल्लायां, क्रोध कयां, पंहिंजो प्रभाव ॿुधायां, उहो ॿुधाए कयां ऐं उहो ॾिसी करे डिॼी वञे साम्हूं वारो, पोइ बंदि थिए ॻाल्हि, त ईअं कोन थींदी। परशुराम इहो थो चाहे कि चुप त करे। विश्वामित्र चुप कराएसि बि हा लक्ष्मण खे, पर जेॾी महिल परशुराम तो चएसि कि मुंहिंजो प्रभाव ॿुधाए करे चुप कराइस, त विश्वामित्र बि सोचे ही ॿुढो थी वियो आहे, ही छा पियो थो सोचे। त विश्वामित्र कुछ भी कोन चयो, चुप रहियो। त लक्ष्मण वरी ॻाल्हाई, लखन कहे मुनि सुजस तुम्हारा, तुम ही अछत को बरने पारा। अरे तव्हांजो जस, तव्हांजी सहारा तव्हां खुद ही करे रहिया आहियो, ऋषिअ खे छो था चओ? गुरुवर छा ॿुधाईंदो तव्हांजी महिमा, तव्हांजो प्रताप? तव्हां खुद एॾी देर खां ॿुधाए त रहिया आहियो। ॿिए खे न तकलीफ़ ॾियो। तव्हां अनेक बार पंहिंजे मुंहं सां पंहिंजी करनी बयान करे चुका आहियो। अपने मुंह तुम आपन करनी, बार अनेक भांति बहुबरनी। हिक ही ॻाल्हि अलॻि अलॻि तरीक़े सां ॿुधाए चुका आहियो कि मां हिकु ॾींहुं हिन खे चमाट हई, हिकु ॾींहुं हुन खे चमाट हई। उहो माण्हू हिकिड़ो ही हो, पर तव्हां तारीख़ रुगो मटे छॾियव। हिन खे हिकु ॾींहुं हुन खे हयो, हिकिड़े राजा खे मारियो, हुन खे मारियो। वञो था ॿुधाईंदा, वञो था ॿुधाईंदा, बाक़ी बचो छा आहे जो गुरु विश्वामित्र अञा ॿुधाईंदो मूंखे। नहीं संतोष त पुन कछ कहो। अगर तव्हांखे अञा मन न भरियो आहे पंहिंजी तारीफ़ करे करे, त अञा बि चओ। जन रिस रोक दुसह दुख सहो। छो था क्रोध खे रोके करे दुख सहन कयो? कंहिंजे मन में कुछ भरियल हुजे ॻाल्हाइण जो, अधु ॻाल्हाए चुको हुजे, अधु रहिजी वञे, त उहो बि दुख आहे हिकिड़ो। त लक्ष्मण चए थो उहो बि उगले वठो जेतिरो भरियल अथव, क्रोध जेतिरो अथव। क्रोध जी फैक्ट्री कॾहिं ख़त्म ही कोन थींदी आहे। ईअं न चवंदो आहे क्रोधी माण्हू कि बस सॼो क्रोध मां कढी छॾियो, हाणे मां शून्य थी वियमि, हाणे क्रोध बचियो ही कान्हे, वरी पैदा थी वेंदो आहे। या अहिड़ी फैक्ट्री आहे क्रोध जी। ऐं लक्ष्मण चएसि तो कढो जेसि ताईं शांति न अचेव। पर हिकु ॻाल्हि मां तव्हांखे चवांव, परशुराम खे तो चए कि तव्हां ब्रह्मचारी आहियो, तव्हां वीर व्रती आहियो, त तव्हांखे हीअं ॻाल्हाइण शोभा नथो ॾे। लक्ष्मण बैलेंस पे तो ठाहे, चई बि तो ॾे पहिरीं, पोइ वरी सुठी ॻाल्हि बि विच में आणे पियो थो। इन करे असां चई सघूं था हीअ लड़ाई आहे शील ऐं क्रोध जी। क्रोध अंधे क्रोध जी ऐं हू आहे शील। इन्हनि ॿिन्हिनि जी हीअ लड़ाई आहे। असभ्य क्रोध, असभ्य माण्हू हुजे ऐं ॿिए साइड शील माण्हू हुजे, त असभ्य माण्हू शील माण्हूअ जो शील बि कोन ॾिसंदो। शीलवंत माण्हू सोचे सोचे ॻाल्हाईंदो कि मूंखे ॻाल्हाइणो ओतिरो ई आहे जेतिरी मां पोइ पछताव न कयां, मां जिम्मेदारी खणी सघां, अफ़सोस न रहे। इन करे सच बि ॻाल्हायां
ऐं नीतीअ सां ॻाल्हायां। पर असभ्य माण्हू त कुझु बि ॻाल्हाईंदो वेंदो, न तथ्य न सत्य न तर्क, कुझु बि न, हू ॻाल्हि खे मोड़े वेंदो, कुझु बि चवंदो। ते इन्हनि जी लड़ाई पई थी थिए। हिकु क्रोध में भरियल असभ्यता जो प्रमाण पियो थो ॾे, ऐं ॿिए तरफ़ लक्ष्मण शील आहे, शील सां ॻाल्हाए पियो थो। उहो तो लक्ष्मण चए कि तव्हांखे शोभा नथो ॾे, तव्हां ऋषि आहियो, मुनि आहियो, ब्रह्मचारी आहियो, वीर आहियो, त तव्हांखे धैर्यवान हुजणु खपे, क्षोभ रहित हुजणु खपे, गारियूं न ॾियणु खपनि। हाणे ॾिसो, असां निष्पक्षता सां अगरि सोचूं त परशुराम खे संवाद करणु खपंदो हो कि भाई धनुष टुटियो आहे, मूंखे इन जो अफ़सोस आहे, ही धनुष न टुटणु खपंदो हो, ही शिव जो धनुष आहे, हिन जो अपमान थियो आहे, त पोइ हुनखे जवाब ॾिनो वञे हा। पर ही चए थो कि न, धनुष टुटियो आहे, अपराध थी वियो आहे, ग़लति थी वियो आहे, ऐं हाणे मां हुनखे मारींदमि, सिधो फ़ैसिलो। त इते ग़लति आहे परशुराम। लक्ष्मण चएसि थो, शूरवीर त जेके हूंदा आहिनि उहे युद्ध में हूंदा आहिनि ऐं लड़ायूं करे शूरवीरता ॾेखारींदा आहिनि। हीअं बार बार पंहिंजी तारीफ़ या पंहिंजे पुराणनि गुणनि जो वखान ईअं कोन कंदा आहिनि। सूर समर करनी करहे, कहे न जनावहे आप, विद्यमान रन पाए रिपु, कायर कथें प्रताप। जेके कायर हूंदा आहिनि उहे पंहिंजो प्रताप डींगू मारे करे ॿुधाईंदा आहिनि, मां हीअं कयो, मां हूअं कयो। लक्ष्मण चएसि थो, बार बार पिया था चओ कि मुंहिंजे मथे ते काल पियो थो मंडराए। 2-3 दफ़ा चई चुको आहे परशुराम कि अॼु काल हिन जे मथां मंडराए थो। त लक्ष्मण चएसि थो, ईअं थो लॻे कि काल खे तव्हां ॼण पंहिंजे वस में कयो अथव, ऐं जेॾी जीअं माण्हू कुतो पालींदो आहे या कोई जानवर पालींदो आहे, पोइ कंहिंजे अचण ते हुनजे पुठियां छॾे ॾींदो आहे छू, त ईअं थो लॻे काल शायदि तव्हां पाले रखियो अथव ऐं हुनखे बार बार सॾु पिया था कयोसि कि वञ लक्ष्मण वटि। तुम तो काल हांक जन लावा, हांक सॾण कंहिं जानवर खे, तव्हां ॼण काल खे बार बार सॾु पिया था कयो कि अच मूंखे मार, बार बार मोहे लाग बुलावा, मुंहिंजे लाइ बार बार पिया था सॾु कयो, ॼण पालियो अथव काल खे। इहो ॿुधंदे ई परशुराम जो क्रोध अञा भड़की वियो। सुनत लखन के बचन कठोरा, परस सुधार धरे कर घोरा। राम सिया राम जय जय राम राम। लक्ष्मण जा अहिड़ा कठोर वचन ॿुधी करे परशुराम खे अञा क्रोध अची वियो ऐं पंहिंजो फरसो खणी करे हुनजी धार ठाहिण लॻो। पोइ त माण्हुनि चयो कि हाणे छुटो, हाणे लक्ष्मण छुटो, हाणे जेको आहे हीअ रुकंदो कोन परशुराम हाणे बीहंदो कोन। हिन सोचे छॾियो अथई कि हिनखे मारणो आहे, छो त हाणे फरसो ठीकु पियो थो करे। सुनत लखन के बचन कठोरा, परसु सुधार धरे कर घोड़ा। हथ में खयो उनखे ठीकु करे ऐं चिल्लाए करे चई, हाणे कोई मूंखे दोष न लॻाए,
परशुराम तो चए अब जन दे दोष मोहे लोगो कटुबादी बालक बद जोगो। कोई बि माण्हू मूंखे ॾोह न ॾिजो, ही बालक जेको आहे ही कटुवादी कड़वो ॻाल्हाइण वारो आहे, ही मरण योग्य ई आहे, हिनखे मरणो ई पवंदो। मां ॿार समझी करे हिनखे ॾाढो बचायो, पर हीअ कोन समझो। बाल बिलोक बहुत में बांचा अब यह मरण हार भा सांचा। तॾहिं विश्वामित्र ॻाल्हायो। हिते सभिनि खे ख़बर आहे केॾी महिल ॻाल्हाइणो आहे, बस परशुराम खे कोन्हे ख़बर केॾी महिल छा ॻाल्हाइणो आहे। कौशिक कहा क्षमीय अपराधु बाल दोष गुण गन है न साधु। चएसि तो विश्वामित्र चएसि तो कि साईं ॿार आहे माफ़ कयोसि। जेके वॾा हूंदा आहिनि संत हूंदा आहिनि उहे ॿारनि जे गुणनि ऐं दोषनि खे ध्यानु न ॾींदा आहिनि। चाहे ॿार अपराध बि करे त मस्ती समझी करे वॾा माफ़ कंदा आहिनि, त ध्यानु न ॾियो। परशुराम चए थो खर कुठार में अखरून कोही आगे अपराधी गुरु द्रोही। मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे गुरुअ जो द्रोही बीठो आहे, मुंहिंजो गुरु शिव उन जो अपराधी द्रोही ही बीठो आहे, ऐं मुंहिंजे हथ में कुल्हाड़ी आहे, त पोइ देर छा जी आहे। ऐं उन खां पोइ वरी माफ़ी कोन थो घुरे, जवाब पियो थो ॾे, मूंसां हेॾो ॻाल्हाए पियो थो। मां ॿार समझी करे ई त छॾे पियो ॾियांसि, छाजे करे पियो छॾे ॾियांसि। विश्वामित्र खे थो चएसि तुंहिंजे करे। हाणे विश्वामित्र खे थो चए उत्तर देत छोड़ूं बिन मारे केवल कौशिक शील तुम्हारे। शील अची वियो हिते विश्वामित्र जो। शील जो अर्थ ख़बर अथव न, हिकु मेनर्स, हिकु सुठा सदगुण। इहो भीतर हूंदो आहे, ॿाहिरि न। ॿाहिरि महांगी ड्रेस पाइण सां शील कोन साबित थींदो आहे, या ॿाहिरि सुठो सुठो मिठो ॻाल्हाइण सां को शील जो प्रमाण पत्र कोन मिलंदो आहे। शील त हिकु ॿिज आहे जेको भीतर हूंदो आहे। शील जो अर्थ आहे कि माण्हूअ खे संकोच बि थिए, माण्हू पंहिंजी मर्यादा में बि हुजे, ऐं संकोच पहचान आहे शील जी। तव्हां सम्झो तव्हांजे घर कोई महिमान आयो, ईअं ई हू वारो महिमान 15-20 मिंटे वारो, ऐं तव्हां मन में सोचण लॻा कि हिनखे एसी हलाए ॾियांसि या न हलाए ॾियांसि, वणंदसि या न वणंदसि। इहो संकोच, इहो आहे शील। थधि त न लॻंदसि, वधीक कयां मतां हिनखे सी पए, इहो शील। ॿिए जी चिंता करणु, ॿिए जे बारे में सोचणु, इहो शील आहे। इहो खानदान मां ईंदो आहे, सुठनि संस्कारनि माण्हुनि में इहो हूंदो आहे। बाक़ी जेके बेगैरत हूंदा आहिनि न, उहे कंहिंजे पीउ जी परवाह कोन कंदा आहिनि। मुल्ला नसरुद्दीन जी हिकु गर्लफ्रेंड हुई, उन चयईंसि कि मुल्ला चयईंसि मां तोसां ॾाढो प्यार कंदो आहियां, त गर्लफ्रेंड चयईंसि पर तूं त मुंहिंजी काई परवाह ई कोन कंदो वई। त मुल्ला चएसि तो अरे प्यार करण वारा कंहिंजी परवाह कोन कंदा आहिनि। त इहे बेगैरत माण्हू हूंदा आहिनि, कंहिंजी परवाह कोन कंदा आहिनि। साम्हूं वारे खे बुरो लॻे त लॻे, साम्हूं वारे खे असुविधा थिए त थिए, कंहिं किथे बि मूंखे सुख मिलणु खपे, मूंखे सही कंफर्टेबल सुविधा मिलणु खपे। इज़त वञे त वञे, साम्हूं वारो कुझु बि सोचे त सोचे, बेगैरत। पर जेको शीलवान माण्हू हूंदो आहे उहो उनजो हिकु संकोच प्रमाण आहे,
वो संकोच स्वभाव जो हूंदो आहे, उहो सोचींदो आहे कि माण्हू मुंहिंजी का ग़लती न थी वञे जो साम्हूं वारे खे मुंहिंजे करे तकलीफ़ थिए। इहो संकोच शील जी निशानी आहे। जॾहिं रणभूमिअ में राम ऐं रावण जी लड़ाई पई थिए, रावण घायल थी वियो। शील जो ॿियो रूप ॿुधायांव थो। रावण घायल थी वियो, तॾहिं राम चयईंसि, रावण वञ, सुभाणे लड़ंदासीं। तूं हींअर थकियल आहीं ऐं निहथो बि आहीं, तूं वञ आराम सां रेस्ट कर, तूं ॾाढो बलशाली आहीं, वरी मां तुंहिंजो पराक्रम सुभाणे ॾिसंदमि। इहो आहे शील। रावण बि वाइड़ो थी वियो त सही रणभूमिअ मां बेइज्जत थी करे, पर घर वञी करे इहो सोचण लॻो कि राम शीलवान त आहे। इहो शील अॼु जे समय में किथे थो नज़र अचे। शील स्वार्थ आहे पहिरीं त माण्हूअ खे, लोभ आहे, एटीट्यूड जेके ॿुधासीं, अस्मिता, हे हो। शील किथे गुम थो थी वञे। मैनर्स, ॿिए जी सोचण, किथे छा करणो आहे छा न करणो आहे। ॿियो शील हनुमान जो आहे। रावण उन जी तारीफ़ कई हुई कि बलशील आहे। रावण हनुमान लाइ तारीफ़ कंदे अंगद खे चयो कि तव्हांजे में उहो आहे हिकु बलशील। शील बि अथसि ऐं बल बि अथसि, ऐं ॿई शयूं ज़रूरी आहिनि। कंहिं माण्हूअ वटि सिर्फ़ ताक़त हुजे ऐं शील न हुजे त उहो ख़तरनाक थी वेंदो आहे। ऐं सिर्फ़ शील हुजे, खाली पीली कुझु हुजेसि न, त बि अधूरो आहे। माण्हू संपन्न बि हुजे ऐं वरी शीलवान बि हुजे, उहे माण्हू अनमोल आहिनि, क़ीमती आहिनि। उहे पाण सहन करे बि संसार खे सुख ई ॾींदा आहिनि, छो त उहे पंहिंजी मर्यादा क्रॉस कोन कंदा आहिनि। मोरारी बापू चवंदो आहे, दोस्ती कयो न त शील वारे माण्हूअ सां दोस्ती कयो, शीलवंत हुजे। ऐं दुश्मन शीलवंत हुजे त अञा सुठो, छो त उन मां कुझु सिखण लाइ मिलंदो। मूर्ख दोस्त खां शीलवंत दुश्मन सुठो। ऐं शीलवान दोस्त हुजे त अञा सुठो। उन जे संग में असां में बि इहे गुण अची वेंदा, शील संपन्न शीलवान। त शील जो मतिलबु आहे बल बि, संपन्नता बि, ऐं वरी पंहिंजो मैनर्स बि ऐं मर्यादा बि। त हिते विश्वामित्र जो जेको आहे शील छो थो चए परशुराम चएसि थो, उत्तर देत छोड़िए बिन मारे, केवल कौशिक शील तुम्हारे। ऐं तुंहिंजो शील ॾिसी करे हाणे विश्वामित्र जो शील कहिड़ो ॾिसो। विश्वामित्र खुद हिन वांगुरु हो पहिरीं, परशुराम वांगुरु। त परशुराम खे ख़बर आहे कि बहादुर आहे, ही क्षत्रिय रही चुको आहे, हिन बि लड़ायूं कयूं आहिनि, देश जीतिया हुअईं, पोइ संत ठही वियो। त इन करे हीअ क्षत्रिय हूंदे हाणे संत ठही वियो आहे विश्वामित्र। त मां एॾो चिल्लायां पियो थो, घोड़ पियो थो कयां, त बि चुप करे वेठो आहे। ऐं बालक इन सां गॾु आया आहिनि। त परशुराम जेका तारीफ़ थो करे, उन जे बि मूल में बल ई आहे। केवल शील ॾिसी करे परशुराम बि कोन पुछे कंहिंखे। हिन संसार में केवल शील जी वैल्यू बि कान अथव। के माण्हू खे पतो हुजे कि ही माण्हू हींअर शील शांतीअ सां ॻाल्हाए थो, पर हिन वटि ताक़त आहे, त पोइ उन माण्हूअ जो शील नज़र ईंदो आहे। त हिते परशुराम विश्वामित्र खे चएसि थो, तुंहिंजो शील ॾिसी करे, तुंहिंजो सुठो आचरण ॾिसी करे मां हिन खे माफ़ पियो थो कयां।
तॾहिं विश्वामित्र परशुराम चयसि तो न त एही काट कोठार कठोरे गुरही उरुन होते हूं श्रम थोड़े। न त मां त कुल्हाड़ीअ सां हींअर ई हिन खे मारे करे पंहिंजे गुरुअ जे ऋण खां मुक्त थी वञा हा। गुरुअ जो ऋण आहे मुंहिंजे मथां कि मुंहिंजे गुरुअ जो अपराध थियो आहे। जेसिताईं मां उन अपराधीअ खे न मारींदमि मुंहिंजे मथां कर्ज रहंदो। तॾहिं विश्वामित्र मन में तो चए, ॿाहिरि न, मन में तो चए। गाधी सोन कहे हृदय हंस मुनि हरि है सूझ। विश्वामित्र मन में खिली करे तो चए कि न परशुराम खे हरो ई हरो पियो तो नजर अचे, साओ साओ पियो तो नजर अचे। चइबो आहे न सावन के अंधे को हरा ही हरा सूझता है। छो तो हुनखे कुछ नजर अचे कान थो अंधे के, त वो सोचींदो आहे हरियाली लगी पई आहे चारों तरफ। विश्वामित्र गुस्से में आहे लाल, गुस्से में अखियूं आहिनि ॻाढ़ियूं, पर नज़र पियो तो अचे साओ, हरो हरो पियो तो नज़र अचे। ऐ मैं खांड न ऊख में अजहू न बूझ अबूझ। विश्वामित्र मन में तो सोचे हिन परशुराम खे कुछ सूझे कोन थो हींअर, जीअं अंधे की नज़र न ईंदो आहे। खांड अखर आयो आहे हिकु ई, पर ॿिनि शयुनि जे लाइ, ऐ में ऐं ऊख में। खांड हिकु चइबो आहे खंड खे, खंड जा जेके उहे खिलोना ठहंदा आहिनि ॾियारीअ ते जेके ईंदा आहिनि, खंड जा खिलोना। ऐं ॿियो खांड तलवार खे बि चइबो आहे खंडा। त खांड अखर ॿिन्हिनि जे लाइ आहे, खंड जा खिलोना ऐं तलवार बि। ऋषि विश्वामित्र चए थो कि लक्ष्मण आहे तलवार वारो खांड, पर परशुराम पियो तो समझे खंड वारो खांड। हिनखे कुछ नजर अचे कान पियो तो। गाधी सोन कहे हृदय हंस मुनि हरिय सूझ। ऐ मैं खांड न ऊख में अजहू न बूझ अबूझ, अजहू न बूझ अबूझ। के ॻाल्हियूं मन में ई चवणियूं पवंदियूं आहिनि। ऋषि विश्वामित्र मन में पियो तो चए इहो सभु। चए तो चङो भलो मुंहिंजी इज़त करे पियो तो हींअर, त सच ॻाल्हाए छो पंहिंजी बि इज़त विञाया ऐं ॻाल्हि खे अञा भड़काया। इहा कला अचणु खपे पाण खे। कल्ह हिकु भॼन रहिजी वियो हो न, सेकंड वारो, अचो उहो ॻायूं। ॿियो सभु समझण आहे सवलो, मन खे समझण मुश्किल आहे। ॿियो सभु समझण आहे सवलो, मन खे समझण मुश्किल आहे। हिते प्रसंग इहो आहे कि ॿिए खे समझाइण जे बजाए खुद खे समझाए वठूं। छो त असां ॿिए जी तरफ़ ध्यान त ॾींदा आहियूं, पर पंहिंजो मन किथे रहिजी वेंदो आहे ऐं असली समस्या पंहिंजे पंहिंजे ई मन में आहे। सारी दुनिया खे जीतण खां मन खे जीतण मुश्किल आहे। ॿियो सभु समझण आहे सवलो, मन खे समझण मुश्किल आहे। ॿियो सभु समझण आहे सवलो, मन खे समझण मुश्किल आहे।
तॾहिं भी आदत संगे न बदलाए। समझी बेसमझ बणे जो केर उन्हीअ खे समझाए। ॿियो सभु समझण आहे सवलो, मन खे समझण मुश्किल। प्रेम करे ना प्रेम मगर पाइण चाहे। पाण करे त कैसा प्रेम ना प्रेम मगर पाइण चाहे। जल्द विसारे छॾे भलायूं वेठो बुरायूं वरझाए। की न वणेस थी की न वणेस थी कहजी नेकी निंदा में आनंद पाए। ॿियो सभु समझण आहे सवलो, मन खे समझण मुश्किल। सभु समझण आहे सवलो, सारी दुनिया खे जीतण खां मन खे जीतण मुश्किल। ॿियो सभु समझण आहे सवलो, मन खे समझण मुश्किल। मतलबी तभी मतलबी के चवे। पाण त आहे ॿियनि खे सदा सच चवण थो चाहे, लेकिन पाण ॿुधी न सघे। अक पोखे अंब थो चाहे, कीअं न भला पोइ सूर सहे। ॿियो सभु समझण आहे सवलो, मन खे समझण मुश्किल। सभु समझण आहे सवलो,
जीवन में भल हुजन, जीवन में भल हुजन सवे सुख, पर तिन दे कुछ ना ध्यान दिए। जीवन में भल हुजन सवे सुख, तिन दे कुछ ना ध्यान दिए। जेका हिकड़ी कमी हुजे सा पूरी करण लाए पियो तड़फे। सदा 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 पियो दुखड़ा रोए, शाम कॾहिं ना शुक्र करे। यो सब समझण आहे सोलो, मन खे समझण मुश्किल। यो सब समझण आहे सोलो। सारी दुनिया के जीतण खां मन के जीतण मुश्किल। यो सब समझण आहे सोलो, मन के समझण मुश्किल। त इहा कला अचे असां सभिनीनि खे कि असां पहिरीं पंहिंजो पाण खे चेक कयूं, पोइ अधिकार आहे ॻाल्हाइण जो। बाक़ी बिना पंहिंजे उन ते खुद की दूसरों की जय से पहले खुद को जय करे, बिना पंहिंजो पाण ते जीते हासिल कए ॿिए खे जीतण जी कोशिश व्यर्थ आहे। त राम त चुप करे ई वेठो आहे हेॾी देर खां, उनजो त अञा शील ॾिसण थो अचे। उनखे ख़बर आहे केॾी महिल ॻाल्हाइणो आहे। पहिरीं थोरो ॻाल्हाई, वरी चुप करे वेही रहियो। पर विश्वामित्र थोरो ॻाल्हायो, वरी चुप करे वेही करे मन में पियो थो चए। पर मन में जेको चयईं वो गोस्वामी तुलसीदास पढ़ी वरितो ऐं वो लिखी छॾी रामचरितमानस में। मतलब मन जूं ॻाल्हियूं बि किथे न किथे लिखजनव पे थियूं। त पोइ असां मन में सुठो छो न सोचूं, धर्म जे लाइ छो न सोचूं। कॾहिं कॾहिं हिन व्यास गदीअ जी मन में ई तारीफ़ करे छॾींदा कयो। ॿाहिरि डपु लॻेव त ॿाहिरि त डपु त लॻंदव कि सॼी दुनिया हिन पासे पे थी वञे, ही हिन पासे पियो थो वञे। त ॿाहिरि खणी डपु लॻंदव, चार मायूं छा चवंदियूं। त मन में ई तारीफ़ कयो कि चए सही तो। उहो बि लेखे लॻी वेंदव। एॾी वॾी महिमा आहे। मन जो पुण्य भी कलयुग खे वरदान मिलियल आहे कि कोई माण्हू मन सां पाप करे न त उनजो फल कुछ कोन लॻंदो, पर मन सां कोई पुण्य करे त उहो फल मिलंदो, उनजो फल मिली वेंदो। धर्म जो साथ मन सां ई ॾियूं। हाँ, अच्छा, मां भैया खां पुछां थी संकोच ऐं शर्म में छा अंतर आहे? त तव्हां ओॾी महिल ई ॿुधाए छॾियो कि संकोच जेको संकोच हूंदो सोचींदो आहे, पर शर्म में सोचींदो कोन्हे माण्हू। हाँ, मतलब जिनखे शर्म न हूंदो आहे उहो सोचींदो कोन्हे, ऐं जंहिंखे संकोच हूंदो उहो सोचींदो। त मूंखे जवाब मिली वियो। त इहा व्यास जी महिमा ॾाढनि खे जवाब मिलंदो आहे। पर छा आहे, सावन के अंधे को हरा हरा दिखता है, बस समझी विया न। असां प्रचार कोन पिया था कयूं, छो त आहे इन करे प्रचार कोन था कयूं। कुछ आहे असां ओपन उहा गठड़ी खोलण नथा चाहियूं, ऐं जिते न आहे उहो त बोर्ड बि लॻाईंदो, एडवर्टाइज़मेंट बि कंदो, सेक्रेटरी बि रखंदो, एजेंट बि रखंदो। त उहे उनखे चइबो आहे हरा हरा, हरो हरो ॾिसण अचणु। सम्झ कान्हे न माण्हूअ खे, विवेक इस्तेमाल नथो करे।
त विश्वामित्र मन में तो चए कि इनके हरा हरा पे तो नजर अचे, विश्वामित्र के खांड खांड थी नजर अचे, खंड तलवार खंड थी नजर अचे। पोइ लक्ष्मण तो ॻाल्हाए, छो त विश्वामित्र लक्ष्मण खे कुझु बि कोन चयो कि चुप कर, हिन जो प्रताप ॾाढो वॾो अथई, न। त लक्ष्मण समझी वियो गुरुअ जी आज्ञा आहे। कहू लखन मुनि सील तुम्हारा, परशुराम विश्वामित्र खे छा चयो? शील तुम्हारे, तुंहिंजो शील, उन जे करे रोकियांसि थो। त लक्ष्मण चएसि थो तव्हांजो बि शील ख़बर आहे असांखे, तव्हांजो शील ख़बर आहे। कहू लखन मुनि सील तुम्हारा, कोने जान विदित संसारा। कंहिंखे ख़बर कान्हे, उहो ॿुधाएसि थो। मात पितहि उरन भय नीके, गुर रिन रहा सोच बड़ जी के। हो कहे लखन मुनि सील तुम्हारा, को नहीं जान विदित संसारा। राम लक्ष्मण चए तो परशुराम के, को नहीं जान विदित संसारा। भाई तुंहिंजो शील कंहिंखे कान्हे ख़बर। परशुराम छा कयो हो? पंहिंजी माता जो सिर वढियो हो। इहा हिकु अहिड़ी मिसाल आहे जो कंहिंखे बि ॿुधाए त हुनजो वात फाटी वञे, वात खुली वञे। हाँ, माउ खे कोई पुटु माउ खे रुगो चई बि ॾे कुझु ग़लति त उहो कुपात्र मञियो वेंदो आहे, कपूत। पर अगरि कोई सिर ई वढे ॾे माउ जो, कारण त कुझु ॿियो हो, पाण ॿुधी चुका आहियूं। त लक्ष्मण खे उहो यादि अची, उहो मौक़ो मिली वियो। ऐं ॿियो हिकु त पंहिंजी माउ जो सिर वढियो परशुराम, ॿियो वरी पिता शालीन हो, वञी करे परशुराम सहस्त्र भाऊअ सां वञी उलझियो हो। त सहस्त्र भाऊअ जे पुटनि बदले में परशुराम जी पीउ खे मारे छॾियो हो। त उन जो जिम्मेदार परशुराम थियो। त लक्ष्मण ये ॿई जिम्मेदारियूं इन ते तो विझे कि तव्हांजो शील ख़बर आहे कि हिकु पीउ जो ऋण लाथव उनखे मारे करे, ॿियो माउ जो ऋण लाथव उनखे मारे करे, हाणे टियों ऋण गुरुअ जो मथां रहियल अथव। तव्हां चओ था उहो मूंखे मारे करे तव्हां ऋण लाहींदा। भई हुननि में त उन्हनि खे मारियव, माउ जो ऋण माउ खे मारे, पीउ जो ऋण पीउ खे मारे, हाणे गुरुअ खे वञी मारियो न, गुरु ऋण माना छा? लक्ष्मण इहो पियो थो ॻाल्हाए। मोरारी बाबू चवंदो आहे कि लक्ष्मण इहो पियो चवणु चाहे कि वञ गुरुअ खां पुछीसि वञी मुंहिंजे बारे में, मां केरु आहियां। शिव जे गले में नांग आहे ऐं लक्ष्मण शेष नांग जो अवतार आहे। त माण्हू पंहिंजे गहणे खे कॾहिं बि नष्ट कोन कंदो, पंहिंजे आभूषण खे कोई नष्ट कोन कंदो, ऐं आभूषण खे कोई फ़र्क़ु ई कोन्हे, छॾे ॾे त छॾे ॾे। त लक्ष्मण चएसि थो मूंखे विच में मूंखे रखियो अथई, ऋण गुरुअ जो अथई, त उनखे वञी मार, मूंखे छो? पोइ वरी मजाक थो करे लक्ष्मण कि भाई जंहिंखां लोन वठिबो आहे त कुझु कंहिंजी हुअ ॼार बि आहे, जिम्मेदारी, गारंटर। त लक्ष्मण चएसि थो इहो जेको ऋण आहे तव्हांजे मथां, शायदि मूंखे गारंटर विहारियो अथव कि मां न ॾेई सघां त ही ॾींदो। त ठीकु आहे, वठी अच, कंहिंखे ॾियणा आहिनि, छा ॾियणो आहे? सो जन हमरे ही माथे काड़ा, दिन चल गए ब्याज बड़बाड़ा। हेॾा ॾींहं थिया आहिनि, ब्याज बि ॾाढो वधी वियो हूंदो। कंहिंखां वरिता अथव पैसा जो मूंखे जामिन ठाहियो अथव। अब आनीअ व्यवहारिया बोली, तुरंत दऊं में थैली खोली। मां तुरंत
थैली खोले करे, हाणे कहिड़ी थैली लक्ष्मण जी, तीरनि जी, खोले करे मां ॾेई छॾींदमि जेतिरो बि हूंदो। पोइ त परशुराम खईं कुल्हाड़ी, एॾो ॿुधी करे, सुन कटु बचन कुठार सुधारा, ऐं माण्हू जेके वेठा हुआ मायूं भाई उहे हाय हाय करण लॻा, हाय हाय सभु सभा पुकारा। माण्हू चवण लॻा हाणे कोन छॾींदसि, हाणे त पक ई न अहिड़ा अखर चया अथईंसि। भृगुवर परस देखा वो मोही, विप्र विचार बचऊं निरपद्रोही। लक्ष्मण चएसि तो, हे भृगु श्रेष्ठ, तव्हां मूंखे कुल्हाड़ी था ॾेखारियो, पर मां तव्हांखे सिर्फ़ु ब्राह्मण सम्झी करे पियो थो छॾे ॾियां। मां ब्राह्मण सम्झी करे तव्हां सां वधीक नथो उलझणु चाहियां। विप्र विचार बचऊं निरपद्रोही। छा थो चए परशुराम खे? निरपद्रोही, राजाउनि जो द्रोही। त हिक हिसाब सां गार बि थी वई भाई, जीअं गुरु द्रोही, कुल द्रोही, धन द्रोही, राजद्रोही, त निरपद्रोही कि तव्हां निरपद्रोही आहियो। बाक़ी तव्हां में कोई हू कान्हे वॾी शूरवीरता। तव्हां मारियो हूंदव राजाउनि खे, ॻाल्हियूं जिन जूं बार बार कयो पिया था न, राजाउनि खे मारियो आहे, उहे ॿिया हूंदा, असां जहिड़ो हिकु बि कोन मिलियो हूंदव तव्हांखे। त जेके राजाऊं वेठा हुआ उन्हनि जो मुंहुं लही वियो कि ही छोकिरो असांजी पियो थो बेइज़ती करे। कल्ह जो छोकिरो, मिले न कबहूं सुभट रन गाड़े, ध्वज देवता घर के बाड़े। घर में खणी हर कोई शूरवीर हूंदो आहे पंहिंजे घर में। पंहिंजे घर में जीअं कोई चए कि मुंहिंजो ज़ाल ते रोब हलंदो आहे, मुंहिंजो पुट ते रोब हलंदो आहे, त उहो कोई शूरवीर थोड़ी थी वियो। त उन्हनि राजाउनि खे मारियो हूंदव जेके ईअं ई हूंदा, रुगो घर जा शूरवीर। त पंहिंजे घर में तव्हां कुझु कयव, ठीकु आहे, उन वक़्तु अहिड़ा हूंदा कोन शूरवीर असां जहिड़ा, पंहिंजे घर जा ई हूंदा। तव्हां बि पंहिंजे घर में रुगो रहिया हूंदा। हिकु भाई पंहिंजे दोस्त खे ॿुधाइण लॻो कि घर में मुंहिंजी हलंदी आहे जीअं मां चाहियां, ख़ासि कर ज़ाल ते। त दोस्त वाइड़ा थी विया, ज़ाल जीअं चई तीअं कंदी आहे। हुन चयईंसि हा, मां पंहिंजी ज़ाल खे चवंदो आहियां ॾे पाणी ॾे, ॾींदी आहे। वरी चवांसि पाणी हिते हार, उते हारींदी आहे। वरी चवांसि हाणे हेॾां वञ त वेंदी आहे। त हुन चयईंसि इहो वरी कीअं? त ख़बर पई कि ही बासण भाई पाण मलींदो आहे ऐं पाणी उहा ॾींदी अथसि खणी आणे करे। ॿुधायो, घर में चई मुंहिंजी हलंदी आहे, उहो नथो ॿुधाए। चवंदो अथसि लच्छी ॾे पाणी त ॾे थोरो, भाई हिते पाणी ॾे। उहो कमु घर में बादशाह। त घर परशुराम चएसि तो ईअं को हूंदव तव्हांजो सिस्टम, घर में कुझु हलंदी हूंदव, बाक़ी हिते कुझु कोन अथव तव्हांजी। तुलसीदास लिखे तो, लक्ष्मण जा इहे अखर ॼण आहुतीअ जे समान हुआ। लखन उत्तर आहुति सरस भृगुबर कोप कृसान। भाई जीअं हवन थींदो आहे, हवन में आहुति विझबी आहे त छा थींदो आहे? अग्नि भंभट ॿरंदी आहे। त परशुराम हूअं ई अग्नीअ जो रूप लॻो पियो आहे। लक्ष्मण हुन में आहुति पियो थो विझे। त विश्वामित्र चयईंसि थोरो शांत कर। त विश्वामित्र खे चयईं साईं हिकु ॻाल्हि ॿुधो, तव्हां असांखे घरां वठी आया आहियो न, हवन चयव न यज्ञ जी रक्षा करणी आहे, त हिकु हुन यज्ञ जी रक्षा कईसीं। वरी ही धनुष यज्ञ चयव, इन में बि आयासीं। हाणे टियों यज्ञ हली रहियो आहे त मूंखे आहुति त विझण ॾियो, मां कुझु कयो ई कोन्हे एॾी देर में। त लखन उत्तर आहुति सरस भृगुबर कोप कृसान, बढ़त देख जल सम बचन बोले रघुकुल भान। इते हाणे राम जी एंट्री थी थिए।
इन ई दोहे में अची वियो, परशुराम आहे अग्नि, लक्ष्मण आहे आहुति पियो थो विझे, राम अची करे जल विझंदो हुन में, पंहिंजे वचननि सां पाणी विझंदो। इहो असां ॿुधंदासीं सूमर ॾींहुं।